जंहिंमें हुनजो पंहिंजो बयानु आहे त 2006 में पंहिंजो बयानु आयो अथसि त मुमताज़ मोलाई मूंखे 2005 में तलाक ॾिनी आहे, मूंखे मौतमार धमकियूं थो ॾिए, उहा इख़बार गवाह आहे। 2006 खां वठी 5 खां वठी ब्लैकमेलिंग हींअर ताईं मूंखे थींदी आई आहे, सिर्फ़ु परदो पंजे रखण लाइ, पंहिंजी इज़त, पंहिंजे घर जी इज़त, पंहिंजे ख़ानदान जी इज़त बचाइण लाइ। मां कॾहिं बि इन ॻाल्हि ते पोइ जेको हाल रहियो आहे, जेको सिस्टम रहियो आहे, मां पंहिंजे अंदरूनी तरीक़े सां हिननि खे ॾींदो आहियां, चुप कराईंदो आहियां। हींअर मुंहिंजी नंढी जो रिश्ते जी वजह सां हिननि मूंखे वॾे चक जे लाइ ब्लैकमेल कयो, हा, जंहिंजे करे मां मजबूर थी पोइ पंहिंजी न्याणी बि मुंहिंजो बयानु ॾिनो ऐं मूं बि मूंखां बि जेके मुख़ुफ़ वरिता विया मूं बि ॾिना। अॼु तव्हांखे मुख़ुफ़ इहो ॾियां थो, मतिलबु मां इन औरत खे ज़िंदगी में रखी नथो सघां। ठीकु आहे, तव्हां मुंहिंजा वॾा आहियो, क़ाबिल एतिराम आहियो, तव्हां असांजो सिंध जा लीडर आहियो ऐं अहिड़ा साईं अलाह तव्हांखे हयाती ॾिए, तव्हां हिकु सिंध जा जाकुईंदड़ इंसान आहियो। तव्हां वरी बि जेको फ़ैसिलो रखंदव मां हुनखे ॾींदुसि, पर उहा आख़िरी ब्लैकमेलिंग हूंदी, कोर्ट जे थ्रू हूंदी ऐं लिखत में हूंदी। मां हेॾी सिधी ॻाल्हि कयमि, तुंहिंजी मिस कॉल माना मूंखे मिस कॉल ॾे या चटी मां ई भरंदुमि। साईं बिल्कुलु हिकिड़ी शाइरी में मुंहिंजो नालो हुनजी औकात जी ख़बर चवे मुश्ताक अली कराची वारो तव्हांजा ॾो ॾंड बि असां भरंदासीं, तव्हांजी दिलि आज़ादी थिया असां उनजे लाइ आहियूं। पर ही आख़िरी ब्लैकमेलिंग हुजे हुननि जे तरफ़ां, ऐं उहे माण्हुनि खे असां कोन बख़्शींदासीं, तव्हां बि न बख़्शियो। जिन माण्हू मूंखे जेको ग्रुप टोलो आहे ब्लैकमेलिंग वारो, उन्हनि खे कॾहिं बि न चवंदासीं। कुझु नाला मूं वटि बि आहिनि, मां तव्हांखे ख़ुफ़िया तौर ते तव्हांखे ॾींदुसि। ठीकु, मुंहिंजो मौक़ुफ़ इहो आहे। बाक़ी सॼी सिंध में जेको रिस्पॉन्स आयो आहे, कुझु मनफ़ी आयो आहे, मेजॉरिटी में अक्सरियत में तव्हांजे मदान जो, असां जहिड़े माण्हुनि जो तव्हांजे हक़ में आयो आहे, उन्हनि जे लाइ छा तासुर आहे? दिलि जा कर, इहो माण्हू न थिए मायूस न थिए। तलाक जी ॻाल्हि ते अचे थो माण्हू त हीअ असां आर्टिस्टनि ते छो वांगुरु आहे। इमरान ख़ान तलाक ॾेई छॾी, हुनजी माउ इहे हुनखे गारियूं ॾींदी पई अचे, उन लाइ इशू न आहे। हुन त साल में तलाक ॾिनी मुंहिंजे ख़्याल में। मूंखे 15-16 साल थिया आहिनि, जेके कंहिं इंसान सां मुंहिंजी ज़िंदगी नथी हली सघे त मां तलाक ॾिनी, जेका क़ुर पाक में लिखी वई आहे, जेका हदीस मोहम्मद मुताबिक़ आहे, इहो मुंहिंजो कहिड़ो जुर्म आहे जो कल्ह उहे जेके माण्हू मूंखे घटिया घटिया लफ़्ज़ लिखनि पिया, उन सभिनी जो ID मूंखे नोट आहिनि ऐं उहे ई हुन जा तक़रीबन सहूलियतकार आहिनि। इंशाअल्लाह उहे मंज़र आम ते जल्दी ईंदा, तव्हां जहिड़नि भाइरनि जो साथ हूंदो। अच्छा, हाणे अॼु खां पोइ इंशाअल्लाह सॼी सिंध खे अपील आहे त हिन टॉपिक खे कयो क्लोज़, जेकॾहिं गैरतमंद बाज़मीर आहियो त। बाक़ी पंहिंजी तव्हां रूटीन लाइफ जारी रखो ऐं हौसलो रखो त इहे आंगुरनि ते ॻणण जेतिरा शरपसंदनि जी का बि हैसियत न हूंदी आहे। तव्हां हिननि ते तवजा न ॾियो। मूंखे जेके गारियूं मिलनि थियूं शायदि तव्हांखे घटि मिलंदियूं हूंदियूं। मां हाणे सिंधी में चवंदा आहिनि डीठ थी वियो आहियां, मूंखे फ़र्क़ु नथो पए। उहो पाण मथो हणी अची मुंहिंजे इस्तक़बाल में मिलनि था, साईं मां तव्हांजी गारियुनि जी मां माफ़ी थो घुरां, मां चयो त मां त कुझु न कयो। त तव्हां पंहिंजी शाइरी, पंहिंजे फ़न ऐं पंहिंजे मदान खे मायूस न कयो, ख़ुशि थियो। ऐं मूंखे लॻे थो दाड़ियलनि में बि हिकिड़ी ख़ुशी जी लहर हूंदी त अचे थो साथी वधे थो, हाणे वरी उन्हनि खे मायूसी थींदी। इहो ऐलान वापसि वठो, पंहिंजा सभु फ़ैसिला वापसि वरितमि। ख़ुदकुशी हराम आहे, ख़ुदकुशी न करणु ॾींदासीं। कम से कम इहो मूंसां इंसाफ़ थियो वञे। ऐं इहा ॾिसो हिकिड़ी शइ मां पंहिंजी ज़िंदगी में रखणु नथो चाहियां। तव्हांजो ख़तमु थियो, हुनखे जेको ॼण चाहियो था, मुंहिंजा सभु गुनाह, मुंहिंजूं गिलाऊं सभु हुनखे माफ़ आहिनि क़यामत ताईं। उन खां पोइ बि जेको तव्हां चवंदव बाबा हुनखे अॼो न आहे, 5 रुपया हुनखे ॾियणा आहिनि, तव्हांजे थ्रू ॾींदुसि, कोर्ट जे थ्रू मूंखे लिखाए ॾींदव त वरी ब्लैकमेलिंग मूंखे न थींदी। इहा ब्लैकमेलिंग मूंसां 2005 खां हली आहे, 2020 ताईं हलंदी थी रहे। उहो सॼी सिंध ॾिसे पई, सिंध जो शहूर ॾिसे पियो, मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र ॾिसनि पिया। हीअ हिकिड़ी वॾमान पंहिंजी ॿीहर हिन मुज़ाहिरो कयो आहे वॾो, त हिन ऑफर इहा ॾेई छॾी त बाबा मां नथो रखणु चाहियां, इहा आख़िरी ब्लैकमेलिंग हुजणु घुरिजे। त वरी बि सॼी सिंध तव्हांखे क़दुर जी निगाह सां ॾिसे पई। तव्हांजो इहो आला ज़र्फ़ी जो हिकिड़ो ॿियो मिसाल आहे साम्हूं, त एॾे वॾे गंद थियण खां बाद बि तव्हां हुन ते एतिरो हुनजो ख़्यालु रखो था, जेकॾहिं हुनखे कुझु खपे थो, जेकॾहिं नियत या लालच अथसि, तव्हां पोइ बि हथ रखी अलविदा कयो था हुनखे उन ख़ुशी सां त जेका हुनजी जाइज़ घुर आहे, ज़रूरत आहे, ब्लैकमेलिंग में न, पर हीअ जेका सिंध तव्हां वटि वेठी आहे तव्हांजे सर जे लाइ, बिल्कुलु ही त तव्हांखे असां पोइ बि जस था ॾियूं
ऐं उन में असां बिल्कुलु उनखे बि अपील कंदासूं त बजाए जो तूं कंहिं शरपसंद जे चवण ते इहो सॼो गंद करे, बजाए जो तूं इन सॼे मामलनि में ब्लैकमेलिंग करे, पर इन जा मुख़्तलिफ़ इज़त वारा तरीक़ा बि आहिनि ऐं इज़त वारे माण्हुनि सां इज़त वारे तरीक़े सां ई राब्ता कबा आहिनि, हल कबो आहे मसइलनि खे। उमेद आहे त हिन गुफ़्तगू खां पोइ त जवाब बचे ई नथो को बि जंग जो, कंहिं बि इन शरपसंदी जो। जेका उनजी ग्रीवेंस आहे, जेका उनजी गणती आहे, जेका उनजो स्ट्रेस आहे दिमाग़ी, उनजो हल पाण ई मुमताज़ मोलाई ॾेई छॾियो त बाबा जेका बि उहो चाहे थी हुन रस्ते सां उहो न मिलंदसि, हिन रस्ते सां पोइ बि हिन अखियूं हेठि करे सिंध खे मान ॾींदे ओबलाइज कयो आहे। अलाह साईं सभिनी खे ख़ुशि रखे। असां तव्हां सां हर क़दम ते हर लेवल ते गॾु आहियूं। इहो न सम्झो त हीअ माण्हू ब्लैकमेल कंदा ऐं तव्हां एतिरा बज़न थींदा, तव्हां एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदा त ख़ुदिकुशी हरगिज़ न थींदी। ऐं ख़ुदिकुशी करणु जॾहिं सोचे त सोचंदा तोसां गॾु लखे माण्हू हूंदा ऐं हिन जो पुछाणो उते बि थींदई ऐं उते बि मां अची इहे लाइव सेशन कंदो आहियां। ठीकु आहे, त तव्हां सिंध वासियुनि सॼी महिरबानी लख लाइक़। हाणे हिकिड़ो हिकिड़ो सवाल थींदो असांजो। हा पहिरियों सवाल अव्हां खां मुश्ताक सदकी साहब, बाबा माइक पे जे करे त जीअं टी अख तइलीम आहे त अव्हां जी पहिरीं जेका विख हुई कराची में, ख़ासि तौर ते सिंध जी दिलि में रांझाणी शहीद खां शुरूआत थी, उन खां पोइ जेके वरी ॿी विख खे जेका अव्हां जी जेका सिंध में जेका हाणे ही मामला क़ुरान ते पाणी तो नेस्ले तो, ठीकु आहे। ॿी जेका विख अव्हां जी हीअ जेका शुरूआत थी आहे, टी विख अव्हां जी कहिड़ी हुई? टी विख हूंदी हिन जा जेके साज़िशी सज़ा ॾियनि, ठीकु आहे। कुझु सालनि खां वठी थियल आहे। जीअं भाउ मुमताज़ मोलाई जो कुझु साल पहिरियों न हिन जो भाउ, न हिन जो भाइटियो, न हिन जो भाणिजो कंहिं अॻुवां छोकिरी, अॻुवां बि न, मां छोकिरियूं पाण भॼी वेंदियूं जीअं कोर्ट में शादियूं कनि। उन खां पोइ एफआर में नालो मोलाई जो, उन्हनि माण्हुनि जो कंहिंजो बि न हुयो। मुमताज़ मोलाई साल 2 साल हाज़िरियूं काटियूं। सुबुह जो 6 बजे सबब न आहे त रुगो को नालो विझी पैसा वठंदा। नालो विझनि था त ख़बर छपजे थी न। हिन जा कई मफ़ाद हूंदा आहिनि। माना मुमताज़ मोलाई खे विझो त ब्रेकिंग न्यूज़ हले, माना मुमताज़ मोलाई जो नालो खणो त असांजो बि नालो थिए। इन जा ॿिया बि मफ़ाद हूंदा आहिनि। पसीने जे पोइ जो हथ आहिनि उन्हनि तोड़ी असां तव्हां सां गॾु आहियूं। असां पहुची चुका आहियूं। ॾिस, मां जेको वाइदो कंदो मां पूरो कंदो साईं। मां मुमताज़ मोलाई जे साम्हूं चवां थो ऑन रिकॉर्ड, मां कॾहिं इहा ॻाल्हि न कई आहे त जेको एफआईआर में नाले वारो हुयो साईं, तव्हां चयो त पुलिस तंग थी करे, तव्हांखे कंहिं पाण फोन कई हुई? मुंहिंजे फोन खां पोइ कहिड़े पुलिस वारे तव्हांखे पाण फोन कयो? तनवीर तुंहिंजो साहब जन मुंहिंजी इज़त कई, बाइज़त मूंखे उन्हनि बरी कयो ऐं उन्हनि बिल्कुलु इनक्वायरी कई मुंहिंजी। ईअं न आहे त को मुश्ताक साहब जे करे, मुश्ताक साहब चयो त मेरिट कयो, जेकर हीउ शाफ़ शफ़ाफ़ आहे त हुनखे इंसाफ़ ॾिनो वञे। साईं खे घुराए ऑफिस में पाण फोन करे मानी खाराए ऐं हिकिड़ी जेका मामूली फरमाइश हुई गानो ॿुधी करे चई राय जो चालान क्लियर थी वियो। हाणे हिकिड़ो सवाल मुमताज़ साहब, ठीकु आहे, ऐं सवाल उहो त जीअं अव्हां जागीरानी इर्शाद जागीरानी ऐं पहिरीं धाकड़े वारे फ़ैसिलो कयो त उन में अव्हां हुननि दोस्तनि जी बि शाइरी, हुननि झुंगा ॿिन्ही में हिकिड़ो मिनट ॿुधासीं। इरशाद ऐं वहीद में इहो फ़ैसिलो केरु कंदो त केरु मर्द आहे केरु औरत आहे, कुंवारे था घाटे था केरु आहिनि? इहो सवाल सॼी सिंध थी करे त विड़िया चाहते ई त अॼु हिकु शाइर, हिकु फनकार, माशाल्लाह मुमताज़ मोलाई साहब तमामु हिकु बहितरीनु सिंध जो शाइर बि आहे ऐं ख़ूबसूरत आवाज़ बि आहे मुमताज़ साईं जो। त अॼु हिन ख़ुशीअ में अव्हां असांखे कहिड़ो ख़ुशीअ जो कलाम को